अच्छा पंहिंजो इम्तियाज़ साहब तव्हांखे हूअं छा पियो लॻे हीउ थींदो छा आख़िर ही छाकाणि त हिकिड़े पासे ते सॼो मुल्क ॼण त जैम थी वियो आहे, माण्हू स्टेकअप थी विया आहिनि, जेको जिथे आहे उहो फाथो पियो आहे 4-5 ॾींहंनि खां, ऐं धरणो लॻे पियो थो, सिंध जो हर हिकु माण्हू एहतजाज में आहे, हुकूमत हाणे राब्ता करणु शुरू कया आहिनि, पीपल्स पार्टी पाण ख़ुदि एहतजाज में आहे, जलसा करे रही आहे, तव्हांखे छा थो लॻे थींदो छा? तव्हां सम्झो था त को विच वारो रस्ते ते कढण जी कोशिशि त नून लीग न पई करे, या बसि हाणे इहा हिकिड़ी शइ आहे त कैनाल न ठहंदा, या वरी हो चवंदा त न कैनाल ठहंदा, या को टियों रस्तो बि आहे? ॾिसो भॼन, कालाबाग डैम वारो जेका माना रथाबंदी आहे उहो ख़तमु न थी आहे, डॉक्यूमेंट्स ते मौजूदु आहे, पर रुगो हुन में नवाज़ शरीफ़, मुंहिंजे इहा आहे त नवाज़ शरीफ़ हिन में को न को किरदारु अदा कंदो। ऐं अॻे जीअं कालाबाग डैम वारे मामले में हुन चयो त बाबा जेसि ताईं चइनि सूबा न हुन ॻाल्हि ते मञंदा त असां कालाबाग डैम शुरू न कंदासीं, पर इहा त रथाबंदी ते ख़तमु न थी आहे न, उहो त रुगो सस्पेंड आहे। साॻे नमूने सां इहा ॻाल्हि बि थींदी, भाउ कैनाल ते कमु जेका रुकिजी वेंदो, सस्पेंड माना को बि ऐलान करे, मां सम्झां थो हिन में प्राइम मिनिस्टर जो कहिड़ो वास्तो, भाई पंजाब हुकूमत खे अनाउंस करणु घुरिजे न, ही पंजाब जो अवां चवो पिया, सभु चवनि पिया त बाबा ही त पंजाब जो पाणी आहे, पंजाब जो हक़ आहे, पंजाब जेको वणे करे, पर प्राइम मिनिस्टर जो कहिड़ो वास्तो? प्राइम मिनिस्टर खे त घुरिजे त ही गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो गॾिजाणी सॾाए, न रुगो पाणी वारो मामिलो, ॿिया मामला बि जेका आहिनि हुन ते ॻाल्हि ॿोल करे, माना ही ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां हुन ते ढोल बि माना ही वॼाए नचूं पिया त बाबा राब्तो थियो, राब्तो थियो, राब्तो थियो, राब्तो राना सनाउल्ला कयो आहे, तव्हां पंजाब गवर्नमेंट त न कयो आहे, रथाबंदी पंजाब गवर्नमेंट जी आहे, पंजाब गवर्नमेंट ते असां ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे हमला करे पई, उहो चवे थी त असांजे हक़ ते दाड़ो हणण जी कोशिशि कनि था, ही जेको असांजे साम्हूं जेका एहतजाज कनि पिया। भई हिकिड़ी गुज़ारिश आहे जो त जॾहिं हीअ असांजा वकील साथी जेका हिननि अनाउंस कयो, हीअ अॻे अनाउंस थियल आहे ते हुकूमत सिंध खे इन्हनि सां राब्ते में अचणु घुरिजे आहे, जॾहिं हुते एहतजाज वारो कमु शुरू थियो त फैसिलिटेट करणु घुरिजे आहे, माना पॉलिटिकली भी ऐं राब्ते में रही करे फैसिलिटेट आहिनि, मतिलबु को कंहिंखे बि उथारियो न पियो वञे, न उथारियो न पियो, हुन सभु चौपासे बंदि लॻो पियो आहे न। हाणे पीपल्स पार्टी ही सभु इस्टेब्लिश ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी या सिंध सरकार जे हथनि मां निकिरी वियो मामिलो, हाणे न हिननि जे हथ में मामिलो, हिन करे राणा सौंदरा सिधो सो ॻाल्हाए थो उन्हनि सां, ऐं बाक़ी जेका रस्ता बंदि थिया आहिनि न हुननि सां असांजे हवाले सां नेगेटिविटी वधे पई। ज़ाहिर आहे त पंजाब जा माण्हू रुगो हुते न आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू बि फाथल आहिनि, ही मवेशी वग़ैरह बि हुते आहिनि, ॿिया टिया बि आहिनि, हिन में को रस्तो ॻोल्हणु घुरिजे। जीअं अॼु अपील कई आहे त ही हिननि सां असांजी बि गुज़ारिश आहे त सॼी दुनिया में इस्टेब्लिश थियो आहे त असांजा वकील दोस्त, असांजा वकील साथी ऐं ॿिया पॉलिटिकल पार्टियूं जेका आहिनि, इंक्लूड पीपल्स पार्टी बि, उहो हिन मामले में ख़िलाफ़ु आहे ऐं उन्हनि रस्ता बंदि कया आहिनि ऐं रस्ता बंदि करणु ॼाणनि था। पर हाणे सॼे ईमानदारी सां ॾिसो, सिंध में सॼो वापारु डिस्टर्ब आहे, बाक़ी कंहिं सूबे में वापारु डिस्टर्ब आहे, किथे बि न आहे, त असांखे हिन में बि थोरो एहतजाज वारे मामले खे असांजो एहतजाज इस्टेब्लिश थी वियो आहे। हाणे जेका माण्हू फाथल आहिनि बिल्कुलु बेमरल, उन्हनि खे हाणे निकिरण जी इजाज़त ॾिनी वञे त जेकॾहिं प्राइम मिनिस्टर अचण बाद या का ॻाल्हि असांजी न ठही त पोइ असांखे पोइ ॿियो रस्तो ॾिसणु घुरिजे। अव्हांखे यादि हूंदो, अव्हां बि वियासीं, असां बि हुयासीं शहीद रानी मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सरवाणीअ में, शहीद में हुयो, ऐं हुन में ॾिसो न तरीक़ो हुयो न, असां सभु कुझु कयो, सॼी दुनिया खे इस्टेब्लिश कयो शहीद रानी मुहतरमा, ऐं जेका मनसूबाबंदी शहीद रानी जी हुई असांखे हुनखे फॉलो करणु घुरिजे, ऐं इहा जी असांजी पॉलिटिकल मिराज बि उहो ई आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा जुणो साहिबु, आख़िर में तव्हां ॿुधायो त तव्हां छा था सम्झो छा थींदो इहो, ऐं ॻाल्हि इहा इम्तियाज़ साहिब जी आहे त तव्हांखे पंजाब हुकूमत सां सिधो ॻाल्हाइणु खपे, त इहो मनसूबो उन्हनि जो आहे, त राणा सनाउल्ला त वफ़ाक़ी हुकूमत खे रिप्रेज़ेंट थो करे, पंजाब जी हुकूमत अञा बि साॻिए उन तुम तराक सां बयानु पई थी ॾे। साईं, पहिरीं त हिन मामले ते कहिड़े बि क़िस्म जी नेगोसिएशन जो कोई बि तरीक़ो न आहे, कोई नेगोसिएशन न थींदी। हिन मामले ते शर्जील मेमण साहब क्लियरली इहा ॻाल्हि स्टेट करे चुको आहे त असां हिन मामले खे स्क्रैप कराईंदासीं, असां कहिड़े बि हिसाब सां नेगोशिएट सिंध जे पाणी ते न कंदासीं। इहो पाणी सिंध जो हक़ आहे ऐं हक़ पंहिंजो असां वठी ई रहंदासीं। बाक़ी ॻाल्हि रही पंजाब हुकूमत जी, त साईं पाणी जो जेको बि मसइलो हूंदो आहे न त उहो जेको आहे CCI जे थ्रू हल थींदो आहे, जेको हुनजो आइनी रस्तो आहे ऐं आइनी तरीक़ो आहे उहो CCI जे थ्रू आहे। सिंध गवर्नमेंट पाण पंहिंजे हैसियत में या पंजाब गवर्नमेंट पाण पंहिंजी हैसियत में CCI जे अप्रूवल जे बग़ैर
उहा एक्नेक जे अप्रूवल जे बग़ैर उहो कमु नथी करे सघे। इहा ॻाल्हि थोरी सम्झण वारी आहे त CCI करेक्ट फोरम जेको आहे CCI आहे। जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उहो इहा आहे त उहो हिकिड़ो मॉडल फार्म ठहियलु आहे। तव्हां अगरि सिंध न्यूज़ जी सॉरी जेको हिकिड़ो निजी चैनल आहे उनजी अगरि तव्हां ॾिसंदो क्लिपिंग त हुनमें तव्हांखे पाण नज़र ईंदो बोर्ड ते लिखियलु आहे फलाणो मॉडल फार्म। त चवण जो मक़सदु त हुनखे उन्हनि जेको आहे बोरिंग जे ज़रिए कुझु आबाद करण जी कोशिशि कई आहे। हा थी सघे थो डाउन द लाइन उन्हनि जो इहो प्रोग्राम हुजे, पर उहो प्रोग्राम असां चोलिस्तान कनाल वारो ठहण न ॾींदासीं। इहो बिल्कुलु वाज़ह ॻाल्हि आहे त इहा हिन मामले खे असां पीपल्स पार्टी सिंध हुकूमत बिल्कुलु इन मामले खे रद्द कंदी। ॿियो जेको आहे अगरि कंहिं इलाइक़े खे आबाद करणो आहे त अॼु जी टेक्नोलॉजी जेका आहे उहा एतिरी एडवांस थी वई आहे त हुनमें कनाल कढण जी तव्हांखे ज़रूरत न आहे। बिलावल साहब वराए इहा ॻाल्हि मैंशन कई आहे त एतिरी टेक्नोलॉजी वधियल आहे जंहिंमें ड्रिप इरिगेशन आहे, जंहिंमें तव्हांजा स्प्रिंकलर सिस्टम्स आहिनि, पिवट फार्मिंग आहे, तव्हांजा रेन स्प्रिंकलर्स आहिनि। इलाही घणा एडवांस टेक्नोलॉजी आहे जेको पाणी जो बि घटि इस्तेमालु कंदी, ग्राउंड वाटर ते ई उतो जो भरे खारो पाणी बि हुजे हुनखे बि उहो रिवर्स ऑस्मोसिस जे थ्रू करे उन ते तव्हां आबादी करे सघो था, जीअं इलाही मुल्कनि में थिए बि थो। उहो तरीक़ो असांखे बिलावल साहब इहा ॻाल्हि कई आहे त उन तरीक़े ते ॾिठो वञे, उन तरफ़ ॾिठो वञे। 50 साल जो प्लान बिलावल साहब पाणी ते ॾियण लाइ तयारु आहे। उहा बि ॻाल्हि बिलावल साहब जलसे में पंहिंजे जेको आहे हैदराबाद में कई। ऐं वधीक असांखे लाहे अमल जेको अॻिते हलणो आहे उहो बि असांखे 25 तारीख़ ते ॾींदो। बाक़ी कहिड़े बि हिसाब में कनाल वारे मसइले ते असां सिंध जे पाणी ते कहिड़े बि हिसाब जो धाड़ो हणण कंहिंखे बि न ॾींदासीं ऐं कोई नेगोसिएशन न थींदी। रुॻो हिकिड़ी ॻाल्हि आहे कनालनि खे रद्द कयो। ठीकु आहे बुलंद खां जुड़े साहब वॾी महिरबानी तव्हांजी इम्तियाज़ फारन साहब तव्हांजी बि वॾी बसि हिकिड़ी ॻाल्हि करणु थो चाहियां रिक्वेस्ट सिंध गवर्नमेंट सां ते डेल्टा माना जेको हंधि आहे हुन ते इंटरनेशनल कॉन्फ्रेंस कोठाई वञे ज़रूरु ते जीअं डेल्टा असां मथां इल्ज़ाम हणंदा आहिनि मथे ते बाबा असां उछलाईंदा आहियूं समुंड में पाणी ज़ाया कंदा आहियूं। सिंध गवर्नमेंट खे घुर्जे त हुन साॻी जाइ ते हिकिड़ी इंटरनेशनल डेल्टा कॉन्फ्रेंस घुराए ते छा हिते जी घुर्ज आहे, असां छा करे रहिया आहियूं।